ये गुंडागर्दी ये मारा मारी डॉक्टरन के डॉक्टर पैरामेडिकल के डॉक्टर नर्सिंग के ये गुंडागर्दी साईं डॉक्टर गुलाम हुसैन तुंहिंजे साहब सां डॉक्टर गुलाम हुसैन तुंहिंजे साहब सां भाई स्पेशलिस्ट सां ये गुंडागर्दी ये मारा मारी डॉक्टर गुलाम हुसैन तुंहिंजे साहब खे मारा मारी दहशतगर्दी मारा मारी नाइंसाफ़ी थी आहे डॉक्टरनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे साईं सां साईं बेगुनाह शरीफ़ माण्हू हिनखे असां ॿिए झेड़े में हिन ॻाल्हि में कॾहिं बि असां हिनजो कोन ॿुधो आहे कंहिंसां को झेड़ो हिनजो थियो हुजे हीअ दहशतगर्द आहिनि ब्लैकमेलर आहिनि हीअ पैसा वठणु चए मूंखां ईंदा हुआ कॾहिं 500 ॾिनमि कॾहिं 400 ॾिनमि पोइ हिरी पिया पोइ मायूं 4-5 गॾिजी पत्थर गाॾियुनि जा छीजा वॻा अथनि ऑफिस हिन क्लिनिक जेका आहे उहा भॻी अथनि ऐं हिनजो ड्राइवर आहे उनखे बि चपाड़ो अथनि इहो दहशतगर्दी आहे इहा बख़्शणु खपे असां हर ॻाल्हि में साईं सां गॾु आहियूं असां कलाक बि जो फ़िलहालु वाइकाट कयो आहे अॻिते ॾिसूं छा थो थिए हिनजो साईं जो तदारक थिए थो त ठीकु आहे त टोटल ओपीडी टोटल इमरजेंसी बंदि कंदा ठीकु आहे जी साईं हाणे ये डॉक्टर साहब ते जेको कल्ह ज़्यादती थी आहे हमिलो थियो आहे इन बारे में छा अदा दोस्तनि तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे मां बीइंग ex-DHO डॉक्टर साहब मुंहिंजो क्लास फेलो नफ़ीस माण्हू मां हिते मेजा पार्ट मोरो में रहियो आहियां डॉक्टर साहब 22 साल हिते मोरो में रहियो आहे ऐं स्पेशली डॉक्टर साहब खे असांजो साबिक़ MS साहब कंजारे मां स्पेशली वठी आयो हो ट्रांसफ़र खां सवाइ बि डॉक्टर साहब हिते ख़िदमत शुरू कई आफ्टर रिटायरमेंट डॉक्टर साहब जी क्लिनिक आहे हींअर दर्स रोड जे भरिसां उते का औरत डॉक्टर साहब वटि बीइंग पेशेंट्स आई डॉक्टर साहब जो इहो आहे त को पुअर पेशेंट अचे थो त हुन खां फीस ई न वठंदो आहे ऐं ग़रीब माई हुई वरी ॿार वठी अचे पोइ डॉक्टर साहब चए ॿार बीमार आहे डॉक्टर साहब हुनखे 200-300 रुपया हुनजी मदद बि कंदो रहियो उन औरत जी लालच वधी वई असां डॉक्टरनि जो कमु आहे त पेशेंट सां असांजो रिलेशन जेको रहे थो तरह तरह ना माउ पीउ वारो हिकिड़ो रहे थो ऐं उन में हुन औरत मदद कई औरत जी जेका लालच जे करे वधीक डिमांड करणु लॻी डॉक्टर साहब हुनखे चयो त डेली औरत अहिड़ी ॻाल्हि कढो ई थो कल्ह डॉक्टर साहब उते 2-3 मायूं वठी पुछूं ख़ुदा नखास्ता हुनजे पुछूं केरु आहे त के बैकएंड्स कहिड़ा आहिनि जेके अची डॉक्टर साहब जे क्लिनिक ते हमिलो पेशेंट्स वेठा आहिनि डॉक्टर साहब जी जेकॾहिं किथे डॉक्टर जे क्लिनिक ते का औरत दाग करे त हुनजी रेपुटेशन त तबाह थी वञे हुनजो बिज़नेस क्लिनिक या जेको प्रोफेशन उन ते आङुर थी कजे ऐं डॉक्टर साहब बीइंग औरत उन्हनि जे ख़िलाफ़ु को बि जेको आहे सो रिएक्शन कोन कयो कोशिशि करे थाणे केतिरा न तेसि ताईं उहा औरत हली वई डॉक्टर जी कार जी डैमेज थी जेका थी रेपो डैमेज थी कल्ह ASP साहब सां मिलिया हींअर ASP साहब टाइम ॾिनो आहे ऐं इनशाला असांखे उमेदु आहे त ASP साहब कानूनी कार्रवाई कंदो असां कानूनी लेवल ते वेंदासीं असां डॉक्टर्स आहियूं ऐं मुआशिरे जो क्रीम आहे डॉक्टर्स ऐं कोशिशि कंदासीं त डॉक्टर साहब खे इंसाफ़ मिले जेकॾहिं इंसाफ़ में असांखे इंसाफ़ नथी ॾिए डॉक्टर साहब खे इंसाफ़ नथी ॾिए त कोई इतिजा जो दारो सिंध लेवल ते वधाए ऐं कोशिशि कंदासीं त असांखे इंसाफ़ थैंक यू असां कल्ह काफ़ी जेको असांजे अटैक कयो अलाह साईं गुज़ार बचायो ऐं काफ़ी नुक़सान बि थियो मरीज़ खे धक बि लॻा इहा का ख़बर न आहे त हिन जे पुठियां हथ कंहिंजा आहिनि हीअ छा था चाहिनि ऐं असां DSP साहब सां मुलाक़ात कई उन यकीन ॾियारियो आहे त तदारक थींदो ज़ाहिर आहे हीअ पंहिंजे हिसाब सां असां ते हमलो कयो त माना सम्झो त पंहिंजो मर्डर ऑफ अटैम्प्ट त हिन जो धमकियूं बि ॾींदा विया त बाबा असां मारींदासीं ईंदासीं कोन त असांखे उहो तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं जेको हीउ कयो आहे हिननि उन जे लाइ सख़्तु क़दम एक्शन कयो वञे त जीअं आईंदा अहिड़ो न थिए ऐं तहफ़ुज़ जो असांखे DSP साहब सां यकीन ॾियारी आहे सुबुह इंशाअल्लाह अॼु मुलाक़ात थींदी ऐं उमेदु आहे त बहितरीनु थींदी